सिंध में आइस जे नशे वधीक हिकु घर उजाड़े छॾियो। हैदराबाद में आइस जे मवाली जवाबदार मुबैना तौर पंहिंजी ज़ाल खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वाक़िए वक़्तु मासूम पुटु पंहिंजी माउ खे बचाइण जूं इल्तिजाऊं कंदो रहियो। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो फुलेली थाणे जे हद मुखी बाग वारे इलाइक़े में पेश आयो, जिते जवाबदार बिलाल शाह फायरिंग करे 25 वरनि जी महानूर खे क़त्ल कयो। वारस ॿुधाइनि था त हीउ का ओचिती वारदात न हुई, हीउ उन्हीअ तशद्दुद जो तसलसुल हो जेको सालनि खां जारी हो। महानूर मदद लाइ दर दर वई थाणे जा दर खड़काया, पर संदसि दांह ॿुधण वारो को न हो। हूअ पंहिंजे मासूम पुट जे करे हर भेरे मोटी साॻी बाहि में वञी पवंदी हुई। नारी जा वारिस इल्ज़ाम लॻाइनि था त बिलाल शाह मंशियात फरोश हो, केतिरा ई भेरा जेल वञी चुको आहे ऐं खेसि 2 भेरा पुलिस मुक़ाबले में ज़ख़्मी बि कयो वियो हो। उन जे करे न्याणी जो रिश्तो ॾियण खां इनकार कयो वियो हो, जंहिं बाद संदन न्याणी खे वर्गलाए अदालत में पसंद जी शादी कई हुई। तव्हां छा लॻो महानूर जा? मां हुनजो वालिद साहबु आहियां, मुंहिंजी धीउ आहे, ॿियो नंबर। हुन पंहिंजी पसंदि सां शादी कई। कॾहिं कई? 2018 में कोर्ट मैरिज कयो हो। त हू छोकिरो आउट आहे ऐं 2 नंबर कमु कंदो आहे। ऑफर आई बि आहे, 2 दफ़ा ऑफर आई थी चुको आहे, 6-7 दफ़ा जेलूं काटिया हुआ, 17 हुनजे मथां FIR आहिनि। अॼु अहिड़ो छा थियो जो एॾो इंतिहाई क़दम खणी वियो? का ख़बर कोन पई। जुमे वारे ॾींहुं हालांकि आया सभु, सम्झे न, 2 ज़ालूं वठी आयो, पाण बि आयो, खाई पी राति जो ॾाढो मस्ती में विया हलिया। 4 ॾींहं बि हिते राति जो वेठो मुंहिंजे भाउ सां। हिन सां कचहरी घणी कंदो, आउं कोन कंदो हुउसि, सम्झे न। उहो हिन सां वेठो कचहरी वचहरी कयो, पंहिंजो हलियो वियो। हा, कल्ह जी ख़बर न आहे छा थियो छा कोन थियो उन्हनि ज़ाल मुड़ुसनि में, सम्झे न। जेको असांखे सुबुह जो ख़बर पई, पहिरीं हिन भाउ खे ख़बर पई, पोइ मूंखे घर वारनि फ़ोन कयो, असीं वियासीं त लाश हुते पई। नारी जे वारिसनि मूजिबि जवाबदार महानूर ते तशद्दुद कंदो हो, जंहिंजी फुलेली थाणे ते दरख़्वास्त बि ॾिनी वई हुई, पर पुलिस वाहर बदिरां संदन बेइज़ती कई। महानूर केतिरा ई भेरा तशद्दुद खां तंग अची घर छॾे आई हुई, पर मासूम पुट जे करे मजबूरीअ में बिलाल वटि अची वापसि वई। आए ॾींहुं तशद्दुद कंदो ऐं उन खां पोइ हिकु ॿ दफ़ा छॾे वई, हिते पाण आहे, घर आई आहे, उहो आई आहे। ऐं उन खां पोइ असां थाणे 5-6 दफ़ा असां फुलेली विया आहियूं। इन खां पहिरीं महानूर जॾहिं तव्हां शिकायत ॾिनी पोइ तव्हां थाणे ते विया? 5-6 दफ़ा विया आहियूं। हीअ हाली जी ॻाल्हि न आहे, हाली जी ॻाल्हि न आहे, हीअ काफ़ी माना 1-2 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे। 5-6 दफ़ा विया आहियूं। मूंसां बि गॾु वई आहे ऐं पाण अकेली बि वई आहे। हुतां कावड़ जी पंहिंजे मुड़ुस खां अकेली बि थाणे ते वई आहे। थाणे वारनि असांखे फ़ोन करे घुराए ऐं चई भई इसको आप ले जाओ घर पे। पर शायदि हू असुसुक वारा माण्हू आहिनि, हीअ जेको आइस जा कारोबार करण वारा आहिनि, इस्तेमालु करण वारा बि आहिनि। पुलिस खे ॿुधायो ऐं पुलिस खे सॼी ख़बर आहे, पुलिस सां कमु थी सघे थो। मक़तूला महानूर जी अमड़ पंहिंजी न्याणीअ खे यादि करे बेहाल थी वई ऐं ॿुधाए थी त नंढड़ो रोईंदो रहियो त अम्मा खे बचायो, पर जवाबदार खे रहम न आयो ऐं उन फायरिंग करे मासूम पुट खे आॾो महानूर खे क़त्ल कयो। मुझे बचाओ, पूरे में मेरी मम्मा को बचाओ। मेरे भाई ने आवाज सुनी थी, मेरी मम्मा को बचाओ, कोई तो मेरी मम्मा को बचाए, कोई मेरी मम्मा को बचाए। मैंने ये सुना था बस, और अपनी आंखों से देखा मेरी बेटी का, मेरी अपनी बेटी पड़ी थी खून में लग, और मुझे आवाज नहीं दिया। क्यों किया महानूर जे मौत सां सिर्फ़ु हिकु ज़िंदगी न वई, पर हिकु ॿार जी दुनिया हली वई, हिकु घर उजड़ी वियो ऐं समाज जे ज़मीर ते हिकु ॿियो दाग़ लॻी वियो। महानूर जा वारिस मुतालबो कनि था त जवाबदार बिलाल शाह खे कानून जे कटहरे में आंदो वञे ऐं आइस समेत मंशियात फ़रोशी में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां वञनि, जीअं अॻिते हली को अहिड़ो वाक़ियो पेश न अचे